गडियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल पाकिस्तान के बोर्ड मुतासिरन लाइ आलमी बिरादरी के $30 अरब इमदाद की अपील करे छड़ी। इस्लामाबाद में तकरीब के खिताब कंदे गडियल क़ौम के सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त मौसमियाती तब्दीलियुनि बाबति पाकिस्तान जा कदम साराह जोगा आहिनि। पाकिस्तान जो टियों हिस्सो ॿोॾनि सबबि मुतासिर थियो आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जी तबाहकारियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। कुदरती आफ़तुनि खे रोके नथो सघिजे, न ई मुज़ाहिमत करे सघिजे थी। एंटोनियो गुतेरेस मूजिब संदसि कोशिश आहे त इन मुश्किल वक़्त में पाकिस्तान की भरपूर मदद कई वञे। बोर्ड सबब मुल्क में 3 करोड़ 30 लख मानू मुतासिर थिया आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि समेत 1300 मानू हयातियूं विञाए वेठा। मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करे रहिया आहियूं। यकीन आहे त गडियल क़ौमूं ॾुखे वक़्त में पाकिस्तान के अकेलो न छॾींदियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी UN सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां गडियल प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त हिन वक़्त संदन ध्यानु सियासत न पर बोर्ड मुतासिरनि जी मदद करण ते आहे। गडियल क़ौम के सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस की वज़ीर आज़म शहबाज शरीफ से मुलाकात। एंटोनियो गुतेरेस की वज़ीर आज़म हाउस आमद ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां आजियां गडियल क़ौम के सेक्रेटरी जनरल के बोर्ड सबब थियल नुक़साननि बाबति ब्रीफिंग। तकरीब के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त गडियल क़ौम के सेक्रेटरी जनरल पारां पाकिस्तान जो दौरो करण ते संदसि थोराइतो आहे। आलमी बिरादरी के बोर्ड ऐं कुदरती आफ़तुनि जे वर चढ़ियल ग़रीब मुल्कनि जी मदद लाइ अॻिते अचणो पवंदो। पाकिस्तान में बोर्ड सबब 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे, पर संदन बहाली तमामु वॾो चैलेंज आहे। भानसीदाबाद भरिसां दिलशाद के घारा पइजी विया। घारनि जो पानी भानसीदाबाद के गिर्ड स्टेशन तां टकराइजी वियो। शहर ॿुॾण जो ख़तरो। शहरीन पंहिंजी मदद रिंग बंद ॿधण जो कम तेज़ करे छॾियो। सिंध सरकार के भी मदद की अपील। संदन चवणु आहे त भानसीदाबाद के ॿुॾण खां बचाइण लाइ आख़िरी दम ताईं कोशिश कई वेंदी। मंछर ढंढ के कट ॾियण बावजूद पानी जो दबाव न घटिजी सघियो। पानी सेवण तालके जे 10 यूनियन काउंसिलनि खे ॿोड़े छॾियो। 600 ॻोठनि में सवें घर किरी पिया। हज़ारे माण्हू रेस्क्यू जे ओसीड़े में। LS के बंद कट ॾियण खां पोइ सेवण शहर जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। वॾे वज़ीर की सदारत थे टास्क फोर्स जो इजलास। बोर्ड खां पोइ पैदा थियल सूरत हाल ते गौर वीचार। दादू में AFP बचा बंद जो घारो बंद करण जो फैसलो। इजलास खां पोइ ब्रीफिंग ॾींदे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त आबपाशी खाते जा अमलदार ऐं पाक फौज जा जवान गॾिजी घारो बंद कंदा। सेवण शहर के बचाइण लाइ कट हयो हो। LS बंद के हिकु ॿियो कट बि हयो वियो आहे। पहिरीं अवलियत बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां पानी कढणु आहे। पाक फौज ऐं NGOs जूं टीमूं कम करे रहियूं आहिनि। 15 लख खां वधीक जानवरनि खे इंजेक्शन लॻी वई आहे। सिंध में 16 लख 11 हज़ार घर तबाह ऐं 68 लख 66 हज़ार 501 माण्हू बेघर थिया आहिनि। हिन वक़्त ताईं 616 माण्हू फोत ऐं 11,563 माण्हू ज़ख़्मी थिया। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा से एडमिनिस्ट्रेटर US की मुलाकात। समानता फारो पारा पाकिस्तान में बोर्ड सबब थियल तबाही ते दुख जो इज़हार। मुतासिर इलाइक़नि में पाक फौजी इमदादी कार्रवाईअनि जी वाखाण। ISPR मूजिब आर्मी चीफ पारा सहकार करण ते US के एडमिनिस्ट्रेटर जा थोरा मञा। वज़ीर आला हाउस में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह से कतर के सफ़ीर की मुलाकात। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कतरी सफ़ीर के बोर्ड के नुक़सान बाबति आगाही ॾिनी। सिंध में बोर्ड की सूरत हाल ते कतर के सफ़ीर पारां अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबे में 23 ज़िला मुतासिर ऐं 1 करोड़ माण्हू मुतासिर थिया।
कतर बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ सिंध हुकूमत जी हर मुमकिन मदद कंदो। कतरी सफ़ीर जो चवणु आहे त हू पाण बोर्ड मुतासिर इलाइक़नि जा दौरा कंदो। कतर जो अवाम हिन ॾुख जी घड़ी में पाकिस्तान जे अवाम सां गॾु आहे। कराची जे 6 ज़िलनि में क़ाइम 41 रिलीफ कैंपुनि में 17,337 मुतासिर तरसिल आहिनि। इतलात जे सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त मुतासिरनि खे खाधो, पाणी, दवाऊं ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। बरसात ऐं बोर मुतासिरनि खे रेस्क्यू करणु पहिरीं तरजीह आहे। लापता माण्हुनि जे केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मीनुल्लाह पारां लापता थियल माण्हुनि जे केस जी ॿुधणी। वज़ीर आज़म जी पेशी वक़्तु सिक्योरिटी सख़्त। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रोस्ट रूम ते पहुची चीफ जस्टिस अतर मीनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो आहे त लापता माण्हुनि जो केस वॾो मसइलो आहे। हिकु चीफ एग्ज़ीक्यूटिव मुल्क ते 9 साल हुकुमरानी कई। हुन पंहिंजे किताब में लिखियो त माण्हुनि खे ॼाणे वाणे गुम कयो वियो। उन मां लॻे थो त शायदि इहा रियासत जी पॉलिसी हुई। इहो तासुर न हुजणु घुरिजे त कानून लागू कंदड़ इदारा माण्हुनि खे खमीनि था, रियासत मोट न पई ॾे, जेका रियासत जी ज़िम्मेवारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में चयो त लापता माण्हुनि जो मामिलो 20 साल पुराणो आहे। हुन कॾहिं बि ॼाणे वाणे ग़फ़लत जो मुज़ाहिरो नाहे कयो। हू अदालत में को बहानो करणु नाहे आयो। वज़ीर आज़म चयो त हू ख़ातिरी कराए थो त पंहिंजी हदुनि में रहंदे क़दम खणी लापता माण्हुनि खे ॻोल्हण जी कोशिश कंदो। मुल्क जो सरबराह हुजण नाते संदसि ज़िम्मेवारी आहे त पतो लॻाए त मुदसिर नारू किथे आहे। चौहट जमाली वेझो शाख में वहिंजण दौरान 2 ॿारड़ा ॿुॾी विया। 12 वरे जो ॿारड़ो हयाती विञाए वेठो। भर पासे जे ॻोठाणनि हिकु ॿार खे बचाए वरितो। पोती बालक ज़हीर ॿारनि जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। खोटकी वरसां 2 धुरियुनि में छेड़ो, फायरिंग में औरत क़तल। ॻोठ अता मोहम्मद संगड़ में पैसनि जी ॾेती लेती तां संगड़ बिरादरी जी 2 धुरियुनि में छेड़ो थी पियो। मुख़्तारा माई मारिजी वई, संदसि मुड़ुसु ज़ख़्मी। औरत जो मर्द इस्पताल मां ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ वारसनि हवाले। ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सामारो वरसां 18 वरे जी नारी जो वण में टंगियल लाश हथ। बोदर फारम थाणे जे हद ॻोठ वलीदाद पली में नारी मक्का भील जो वण में टंगियल लाश मिलियो। नारी जे वालिद जो चवणु आहे त संदसि धीअ खे अगवा खां पोइ क़तल कयो वियो। सिंध जी सकाफ़त ऐं सियाहत खाते जे वज़ीर सैयद सरदार शाह जो मोहन जे दड़े जो दौरो। सिंध जे तहज़ीबी अहनियात जे आसारनि खे बरसातुनि सबबि थियल नुक़सान जो मुआइनो। संदसि चवणु आहे त 1 सदीअ खां पोइ मोहन जे दड़े ते 943 मिलीमीटर बरसात वसी आहे। आगाटे माग जे आसारनि जी बहाली ऐं तहफ़ुज़ जो कमु जारी आहे। एशिया कप T20 जी सुपर 4 मरहले जी आख़िरी मैच पाकिस्तान श्रीलंका के मैच खटण लाइ 122 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। श्रीलंका जी टारगेट हासिल करण लाइ बैटिंग जारी। श्रीलंका पारां टॉस खटे पाकिस्तान ख़िलाफ़ फील्डिंग जो फ़ैसिलो कयो वियो। ॿई टीमूं 11 सेप्टेम्बर ते फाइनल में मुहाॾो अटकाईंदियूं। बरतानवी राणी एलिज़ाबेथ 96 वरे जी ॼमार में लाॾाणो करे वई। बंगम पैलेस पारां राणी जी वफ़ात जो ऐलान। राणी जे लाॾाणे ते बरतानिया में 10 ॾींहं सोग जो ऐलान। ऐं वॾे वज़ीर जी कराची में बरतानवी डिप्टी हाई कमीशन आमद। ब्रिटिश डिप्टी हाई कमिश्नर सां बरतानवी राणी जी लाॾाणे ते गहरे ॾुख जो इज़हार। सैयद मुराद अली शाह पारां बरतानवी राणी जे लाॾाणे ते सिंध जे अवाम तरफ़ां UK हुकूमत ऐं अवाम सां ताज़ियत कई वई। वॾे वज़ीर पारां ताज़ियती किताब में पंहिंजा तासुरात बि दर्ज कया विया।